शांति अजरी मिले रहेगा है 25/6/2025 मिठा मिठा बाप दादा जुवंदा मीठी मीठी ॿार बाप तव्हांखे नई दुनिया जे लाइ राजयोग सिखलाइनि था। इन करे हिन पुरानी दुनिया जो विनाश बि ज़रूरु थियणो आहे। बाबा असांखे नई दुनिया जे लाइ राजयोग सिखलाइनि था। इन करे हिन पुरानी दुनिया जो विनाश ज़रूरी थियणो आहे। प्रश्न: मनुष्यनि में कहिड़ी हिकु सुठी आदत पयल आहे लेकिन हुन सां बि प्राप्ति न थींदी आहे। उत्तर आहे मनुष्यनि में भॻवान खे यादि करण जी जीअं आदत पयल आहे। जॾहिं कोई ॻाल्हि थींदी आहे त चवंदा आहिनि हे भॻवान, सामने शिवलिंग अची वेंदो आहे, लेकिन पहचान यथार्थ न हुजण जे कारण प्राप्ति न थींदी आहे। पोइ चई ॾींदा आहिनि सुख दुख सभु उहो ई ॾींदो आहे। तव्हां ॿार हाणे ईअं न चईंदव। ओम शांति। बाप जंहिंखे रचदा चइबो आहे, कंहिंखे रचदा आहिनि? नई दुनिया खे रचदा आहिनि। नई दुनिया चइबो आहे स्वर्ग सुखधाम खे। नाम चईंदा आहिनि परंतु सम्झदा न आहिनि, है न। नाम चईंदा आहिनि परंतु सम्झदा न आहिनि। श्री कृष्ण जे मंदर खे बि सुखधाम चईंदा आहिनि। हाणे उहो त थियो नंढो मंदरु, है न। श्री कृष्ण त विश्व जो मालिक हुयो न, बेहद जो मालिक। त जीअं कि हद जो मालिक ठाहे छॾियो अथनि। बेहद जे मालिक खे हद जो मालिक ठाहे छॾियो अथनि, मतिलबु नंढे मंदर जो। श्री कृष्ण जे नंढे से मंदर खे सुखधाम चईंदा आहिनि। बुद्धि में इहो न ईंदो आहे कि उहो त विश्व जो मालिक हुयो न, भारत में ई रहण वारो हुयो। तव्हांखे ई पहिरों कुझु पतो न हुयो। बाबा खे त सभु कुझु पतो आहे। शिव बाबा खे उहो सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। दुनिया में त इहे बि कंहिंखे पतो न आहे कि ब्रह्मा विष्णु शंकर केरु आहे, है न। शिव त ऊच ते ऊच भॻवान आहे। अच्छा, पोइ प्रजापिता ब्रह्मा किथां आया? त मनुष्य ई आहे। त मनुष्य ई प्रजापिता ब्रह्मा त ज़रूरु हिते ई खपे न, जंहिंसां ब्रह्मण पैदा थींदा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा त हिते ई खपे जंहिंसां ब्रह्मण पैदा थींदा आहिनि। प्रजापिता माना मुख सां एडॉप्ट करण वारा। तव्हां आहियो मुख वंशावली। तव्हां आहियो मुख वंशावली। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कीअं ब्रह्मा खे बाबा पंहिंजो ठाहे करे मुख वंशावली ठाही अथई। केॾी वॾी मुख वंशावली आहे न। शिव बाबा ब्रह्मा द्वारा केॾी वॾी मुख वंशावली ठाही अथई। इन में प्रवेश बि कयो। पोइ बि चईंदा आहिनि इहे असांजो ॿारु आहे। मतिलबु ब्रह्मा बाबा जे शरीर में अची करे हेॾे ॿारनि खे अडॉप्ट करे पोइ शिव बाबा चवनि था कि इहे असांजो ॿारु बि आहे। तव्हां ॼाणंदा आहियो ब्रह्मा नाम कीअं पियो, कीअं पैदा थियो। इहा ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। सिर्फ़ु महिमा ॻाईंदा आहिनि कि परम पिता परमात्मा ऊच ते ऊच आहिनि, परंतु इहा कोई जी बुद्धि में न ईंदो आहे कि ऊच ते ऊच बाप आहे। ऊच ते ऊच बाप आहे। असां सभी आत्माउनि जो उहो पिता आहे। उहो बि बिंदु रूप ई आहे न। उन्हनि में सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। इहा नॉलेज बि तव्हांखे हाणे मिली आहे। पहिरियों जरा बि इहा ज्ञान न हुयो असां में। मनुष्य सिर्फ़ु चईंदा रहंदा आहिनि ब्रह्मा विष्णु शंकर, परंतु ॼाणंदा कुझु बि न आहिनि। त ज़रूरु त उन्हनि खे सम्झाइणो पए न ब्रह्मा केरु आहे, शंकर केरु आहे, विष्णु केरु आहे। हाणे तव्हां सम्झदार ठहिया आहियो त तव्हां बि ॿियनि खे सम्झाए सघंदा आहियो कि कीअं शिव बाबा जंहिंमें प्रवेश कंदा आहिनि, उन्हनि द्वारा रचना रचंदा आहिनि त उन समय उहो ब्रह्मा आहे। पोइ उन्हनि खां ई पुराणी दुनिया जो विनाश कराईंदा आहिनि त उहो शंकर आहे।
पोइ उन्हनि खां ई विष्णु जे रूप में मतिलबु वो विष्णु उन आत्मा में वो संस्कार भरे करे पोइ विष्णु जे रूप में पालना कराईंदा आहिनि, उहो विष्णु आहे। त ही शिव बाबा जी ही रचना आहे, उन्हनि खे ही उन ॿियनि खे बि सम्झाइणो आहे। हाणे तव्हां समझदार ठहिया आहियो, ॼाणंदा आहियो बाबा ज्ञान जो सागर आहे, त असांखे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि। इहे राजयुग आहे ही सतयुगी नई दुनिया जे लाइ, त ज़रूरु पुराणी दुनिया जो विनाश थियणो खपे न, है न। इहा आहे ही नई दुनिया जे लाइ, त ज़रूरु पुराणी दुनिया जो विनाश कराइणो खपे। उन्हनि जे लाइ इहे महाभारत लड़ाई आहे, है न। पुराणी दुनिया जो विनाश थियणो खपे, त उन्हनि जे लाइ विनाश जे लाइ महाभारत लड़ाई आहे। अधु कलाक खां वठी करे तव्हां भक्ति मार्ग जे शास्त्र पढ़ंदा आया आहियो, हाणे तव्हां बाबा सां डायरेक्ट ॿुधंदा आहियो। बाप कोई शास्त्र वेही करे न ॿुधाईंदा आहिनि, जप तप करणु, शास्त्र आदि पढ़णु, इहे सभु भक्ति आहे। हाणे भक्तनि खे भक्ति जो फल खपे, छो जी महिनत कंदा ई आहिनि भॻवान सां मिलण लाइ, परंतु ज्ञान सां सदगति आहे, है न। ज्ञान सां सदगति थींदी आहे। ज्ञान ऐं भक्ति जो फल खपे, छो जी महिनत कंदा ई आहिनि भॻवान सां मिलण लाइ, है न। भॻवान सां मिलण लाइ एॾी भक्ति कंदा आहिनि, त उन्हनि खे फल बि ज़रूरु मिलणो खपे। हाणे भक्ति जो राज्य आहे, ज्ञान भक्ति ॿई इकट्ठा न हली सघंदा आहिनि। भक्ति ज्ञान आहे, भक्ति जो फल। हाणे आहे भक्ति जो राज्य, हाणे सभु भगत आहिनि, हाणे सभु भक्ति जो राज्य ख़तमु थियण वारो आहे। भगत ख़तमु थियण मतिलबु भगत मुक्ति खे पाइण वारा आहिनि। हर हिक जे मुख सां ओ गॉड फादर ज़रूरु निकिरंदो दुनिया में। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि बाबा पंहिंजो परिचय ॾिनो अथई कि मां नंढी सी बिंदी आहियां, मूंखे ही ज्ञान जो सागर चईंदा आहिनि। मां नंढी सी बिंदी आहियां, मूंखे ही ज्ञान जो सागर चईंदा आहिनि, है न। मूंखे मुंहिंज बिंदु में सॼो ज्ञान भरियलु आहे। आत्मा में ही नॉलेज रहंदी आहे न। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो कि उन्हनि खे परम पिता परमात्मा चइबो आहे, उहो सुप्रीम सोल आहे, ऊच ते ऊच सर्वशक्तिवान परमात्मा असांजो पिता। उन्हनि में सॼो ज्ञान आहे सृष्टि जो। ऊच ते ऊच पतित पावन बाबा ही सुप्रीम आहे। भॻवान मनुष्य हे भॻवान चईंदा आहिनि, त शिवलिंग ही यादि पईंदो आहे। हे भॻवान चइण सां उन्हनि खे शिवलिंग यादि ईंदो आहे। उहो बि यथार्थ रीति सां न ॼाणंदा आहिनि। हिकु जीअं आदत पइजी वई आहे कि भॻवान खे यादि करिणो आहे, भॻवान ई सुख दुख ॾींदा आहिनि। हाणे त ॿार ईअं न चईंदा, तव्हां ॼाणंदा आहियो कि बाबा त सुखदाता आहे। सतयुग में सुखधाम हुयो, हुते दुख जो नाम निशान न हुयो। सतयुग में सुखधाम हुयो, हुते दुख जो नाम निशान न हुयो। कलयुग में आहे ही दुख, हिते सुख जो नाम न आहे। ऊच ते ऊच भॻवान आहे, उहो सर्व आत्माउनि जो पिता आहे। इहे कंहिंखे पतो न आहे कि आत्मा जो बाप बि आहे। असां आत्माउनि जो बाबा आहे, चईंदा आहिनि सभु ब्रदर्स आहे, त ज़रूरु सभु हिकु बाप जा ॿार ठहिया न, है न। त असां सभु आत्माऊं भाउ आहियूं। असांजो पिता शिव बाबा आहे, है न। इहे कंहिंखे पतो न आहे कि आत्माउनि जो बाप बि आहे। चईंदा बि आहिनि असां सभु ब्रदर्स आहियूं, त ज़रूरु सभु हिकु बाप जा ॿार ठहिया न। कोई पोइ चई ॾींदा आहिनि कि उहो त सर्वव्यापी आहे। हाणे असांजो पीउ मथे, असां सभु आत्माऊं हेठि, भॻवानु सर्वव्यापी कीअं आहे? चईंदा आहिनि तेरे में मेरे में। अरे तव्हां में तव्हांजी आत्मा, इहे तव्हांजो शरीर, पोइ टियों चीज़ कीअं थी सघंदी आहे? आत्मा खे परमात्मा थोरी चईंदासीं, जीव आत्मा चइबो आहे न, जीव परमात्मा न चईंदासीं। जीव आत्मा, असांजे जीव में आत्मा आहे, परमात्मा कॾहिं शरीर न वठंदा आहिनि।
जीव परमात्मा न चईंदासीं, पोइ परमात्मा सर्वव्यापी कीअं थी सघंदो आहे? बाबा सर्वव्यापी थींदो त पोइ फादर रूट थी वेंदो न। फादर खे फादर सां वरसो थोरी मिलंदो। शिव फादर खे शिव फादर सां, या सभु शिव 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 फादर फादर थी वेंदा त उन्हनि सां वरसो कीअं मिलंदो? बाप सां त ॿारनि खे ई वरसो मिलंदो आहे न, सभु फादर कीअं थी सघंदा आहिनि? एतिरी नंढी सी ॻाल्हि बि कोई सम्झी न सघंदा आहिनि, सम्झ में न ईंदी आहे। तॾहिं बाप चईंदा आहिनि, ॿार असां अॼु खां 5000 वर्ष पहिरियों तव्हांखे केॾो समझदार ठातो हुयो, तव्हां एवर हेल्दी वेल्दी समझदार हुयो। हाणे बि समझदार ठहिया आहियूं न, अञा ॿियो बि ठहिणो आहे। इन खां जास्ती समझदार कोई न थी सघंदो आहे। मतिलबु जॾहिं असांजी उहा लास्ट स्टेज बाबा चईंदा आहिनि, अंत ताईं मां तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदुमि, कुझु न कुझु बुद्धि जो तालो खुलंदो रहंदुमि। तव्हांखे हाणे जो समझ मिलंदी आहे उहो पोइ हुते न हूंदी। हुते इहो थोरी मालूम हूंदो की असां पोइ वरी किरंदासीं। इहा मालूम रहे त, अगरि असांखे हुते इहा मालूम रहे त की असां वरी किरंदासीं त बाबा चवनि था, अगरि हुते इहा मालूम रहे त सुख जी वासना ई न अचे। ये ज्ञान पोइ प्रायलोप थी वेंदो आहे। इहे ड्रामा जो ज्ञान सिर्फ़ु हाणे तव्हांजी बुद्धि में आहे। ब्रह्मण ई अधिकारी ठहींदा आहिनि, तव्हांजी बुद्धि में आहे असां ब्रह्मण वर्ण जा आहियूं। ब्रह्मणनि खे ई बाबा ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। ब्रह्मण पोइ सभिनि खे ॿुधाईंदा आहिनि, है न। ब्रह्मण ई पोइ सभिनि खे ॿुधाईंदा आहिनि। पहिरियों शिव बाबा ब्रह्मणनि खे ॿुधाईंदा, तव्हांजी बुद्धि हाणे ब्रह्मणनि खे ई बाबा ज्ञान ॿुधाईंदा। ब्रह्मण मतिलबु पवित्र आत्मा आहिनि, उन्हनि जी बुद्धि में ज्ञान ठहंदो आहे, पोइ सभिनि खे ॿुधाईंदा आहिनि। गायन बि आहे न, भॻवानु अची करे स्वर्ग जी रचना कई हुई, राजयोग सिखायो हुयो न। ॾिसो श्री कृष्ण जयंती मल्हाईंदा आहिनि, सम्झंदा आहिनि कि श्री कृष्ण वैकुंठ जो मालिक हुयो, परंतु उहो त विश्व जो मालिक हुयो। इहा बुद्धि में न ईंदो आहे। जॾहिं उन्हनि जो राज्य हुयो त ॿियो कोई धर्म हुयो ई न, उन्हनि जो ई सॼे विश्व ते राज्य हुयो, ऐं जमुना जे किनारे ते हुयो। हाणे तव्हांखे इहे केरु सम्झाए थो? हाणे असांखे केरु सम्झाए थो? भगवान वाच्य। बाक़ी उहो जो बि वेद शास्त्र आदि ॿुधाईंदा आहिनि उहो भक्ति मार्ग आहे। हिते त ख़ुदि भॻवानु असांखे अची करे ॿुधाईंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां पुरुषोत्तम ठहूं था, तव्हांखे इहा बुद्धि में आहे की असां शांतिधाम में जे रहण वारा, पोइ असां अची करे 21 जन्म प्रारब्ध भोगंदासीं। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां पुरुषोत्तम ठहूं था, है न। हाणे असां उत्तम पुरुष ठहूं था। तव्हांजी बुद्धि में आहे कि असां शांतिधाम जा रहण वारा सभी आत्मा आहियूं, शांतिधाम जी रहण वारियूं। हाणे अची करे उन्हनि 21 जन्मनि जी प्रारब्ध भोगदा। हाणे अची करे उहो 21 जन्मनि जी प्रारब्ध भोगदा। पोइ अची करे हाणे असां सभु शांतिधाम में वेंदासीं, पोइ अची करे असां 21 जन्मनि जी प्रारब्ध भोगदासीं। तव्हां ॿारनि खे अंदरि में ॾाढी ख़ुशी सां गदगद थियणो खपे कि बेहद जो बाबा शिव बाबा असांखे पढ़ाइनि था, उहो ज्ञान सागर सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि, है न। शिव बाबा ज्ञान सागर सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। अहिड़ो बाबा असांजे लाइ आयो आहिनि त अंदरि केतिरी ख़ुशी हुजणी खपे कि शिव बाबा अची करे एॾो ऊच ते ऊच ज्ञान असांखे ॾींदा आहिनि, एतिरो नॉलेजफुल पावरफुल गुणवान ठाहींदा आहिनि कि असां 21 जन्मनि ताईं, जबकि उन खां बि ज़्यादा, असां कॾहिं एतिरा दुखी न थींदासीं।
इट्स सुख शांती पवित्रता जो वरसो था ॾियनि। बाबा खे चईंदा आहिनि बाबा असां तव्हांखे पंहिंजो वारिस ठातो आहे। ॿार चईंदा आहिनि बाबा असां तव्हांखे पंहिंजो वारिस ठातो आहे। बाप ॿारनि ते वारी वेंदा आहिनि। ॿार पोइ चईंदा आहिनि की भॻवानु तव्हां जॾहिं ईंदव त असां तव्हां ते वारी वेंदासीं, अर्थात तव्हांखे पंहिंजो ॿारु ठाहींदासीं, है न। शिव बाबा खे पंहिंजो ॿारु ठाहींदासीं। इहे बि पंहिंजे ॿारनि ते ई इहे बि पंहिंजे ॿारनि खे ई वारिस ठाहींदा आहिनि। शिव बाबा बाबा खे वारिस केरु ठाहींदो, इहे बि गुप्त ॻाल्हि आहे। पंहिंजो सभु कुझु एक्सचेंज करणु इन में बुद्धि जो कमु आहे। बाबा खे ॿार चईंदा आहिनि बाबा असां तव्हांखे पंहिंजो वारिस ठाहींदासीं। बाबा ॿारनि ते वारी वेंदा आहिनि। ॿार पोइ चईंदा आहिनि की भॻवानु तव्हां जॾहिं ईंदव त असां तव्हां ते वारी वेंदासीं, अर्थात तव्हांखे पंहिंजो ॿारु ठाहींदासीं। शिव बालक इहे बि पंहिंजे ॿारनि खे ई वारिस ठाहींदा आहिनि। बाबा खे वारिस कीअं ठाहींदा, इहे बि गुप्त ॻाल्हि आहे। कीअं ठाहींदा, वारिस जो छा हूंदो आहे, सभु कुझु उन जे हवाले करे छॾींदा आहिनि। पंहिंजो सभु कुझु एक्सचेंज करिणो आहे। मतिलबु हाणे बुद्धि में हुजे की सभु कुझु बाबा जो आहे, है न। भॻवान जो भले ई सम्झी करे हलो, लेकिन पंहिंजे देहिक ॿारनि खे कॾहिं न चओ की सभु कुझु तव्हांजो आहे। छोकी हुननि जे दिमाग़ में वेही रहंदो आहे न, पोइ उन्हनि खे लॻंदो आहे अरे एॾो कुझु त आहे, असांखे छा खपे। पोइ पढ़ाई लिखाई धंधे में मन न लॻंदो आहे। पोइ चईंदा अरे मुंहिंजे पीउ वटि त ॾाढो कुझु आहे, सभु मुंहिंजो ई आहे। पोइ शादी खां पोइ माउ पीउ खे कॾहिं सभु कुझु पंहिंजो सम्झी करे हलंदा आहिनि। इन करे ईअं न चइणो खपे। भॻवान खे पंहिंजो वारिस ज़रूरु ठाहियो, उन्हनि खे सभु कुझु बुद्धि सां एक्सचेंज करो की सभु कुझु तव्हांजो आहे। जेसि ताईं पूरी रीति ज्ञान न उठावे, बाबा चवनि था इहा ॾाढी गुप्त ॻाल्हि आहे। ग़रीब त झटि एक्सचेंज करे वठंदा आहिनि, साहूकारनि खे मुश्किल लॻंदो आहे। जेसि ताईं पूरी रीति ज्ञान न उठावे एतिरी हिमत न रहंदी आहे। ग़रीब त झटि चई ॾींदा आहिनि बाबा असां त तव्हांखे ई वारिस ठाहींदासीं। ग़रीब त झटि चईंदा बाबा असां त तव्हांखे ई वारिस ठाहींदासीं, असां वटि रखियो ई छा आहे। वारिस ठाहे करे पोइ शरीर निर्वाह बि पंहिंजो करिणो आहे, सिर्फ़ु ट्रस्टी सम्झी करे रहणो आहे, है न। वारिस ठाहे करे शिव बाबा खे पंहिंजो वारिस ठाहे करे शरीर निर्वाह बि पंहिंजो कर्म त करिणो ई आहे, सिर्फ़ु ट्रस्टी सम्झी करे रहणो आहे, है न। युक्तियूं त बाबा ॾाढा ॿुधाईंदा आहिनि। बाबा त सिर्फ़ु ॾिसंदा आहिनि की कोई पाप कर्मनि में त पैसो ख़राबु नथा करनि। मनुष्यनि खे पुण्य आत्मा ठाहिण में पैसो लॻंदो आहे, सर्विस क़ाइदे सिर कंदा आहिनि। बाबा इहे चवनि था की मां त सिर्फ़ु इहे ॾिसंदो आहियां की तव्हां पैसो ठीक रीति कम में लॻायो था या नथा लॻायो, पुण्य कर्म में लॻायो था या नथा लॻायो। सर्विस बि क़ाइदे सिर कंदा आहिनि। इहे बि पूरी जांच बाबा कंदा रहंदा आहिनि, पोइ सभु राय ॾींदा आहिनि। बाबा खे अगरि तव्हां सभु कुझु ॾिनो त बाबा जी नज़र बि तव्हां ते सदा रहंदी आहे। इहे बि धंधे में ईश्वर अर्थ निकिरंदा हुया न, ब्रह्मा बाबा उहो त हुयो इनडायरेक्ट, हाणे त डायरेक्ट बाबा आया आहिनि। मनुष्य सम्झंदा आहिनि असां जो कुझु कंदा आहियूं हुन जो फल ईश्वर ॿिए जन्म में ॾींदा आहिनि। कोई ग़रीब दुखी आहे त सम्झदा कर्म ई अहिड़ा कया त सुठा कर्म कया त सुखी आहिनि, है न। बाबा तव्हां वारनि खे कर्मनि जी गति सम्झाईंदा आहिनि। रावण राज्य में तव्हांजा सभु कर्म विक्रम थी वेंदा आहिनि। सत्य त्रेता में रावण ई न आहे, हिन करे हुते कोई कर्म विक्रम न थींदो। हिते जो कुझु कर्म कंदा आहिनि उन्हनि खे अल्पकाल जो सुख मिलंदो आहे, पोइ बि कोई न कोई रोग खिटफिट थींदी रहंदी आहे, है न।
बाबा असांखे चवनि था हिते जो कर्म कंदा आहियूं उन्हनि खे अल्पकाल जे लाइ सुख मिलंदो आहे। जो कर्म कंदा आहियूं उनजो अल्पकाल जे लाइ सुख मिलंदो आहे। पोइ बि कोई रोग खिटफिट थींदी रहंदी आहे, छो जी अल्पकाल जो सुख आहे न। ऐं किथे न किथे कुझु न कुझु ग़लति थींदो रहंदो आहे, है न। जाने अनजाने माण्हुनि कुझु ग़लति सोच भूल कर्म थींदो ई रहंदो आहे। हाणे बाबा चवंदा आहिनि ये रावण राज्य ई ख़तमु थियणो आहे। राम राज्य जी स्थापना शिव बाबा था करनि। राम राज्य जी स्थापना शिव बाबा था करनि, है न। तव्हां ॼाणंदा आहियो ये चक्कर कीअं फिरंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो ये चक्कर कीअं फिरंदो आहे। बाबा ही पोइ ग़रीब भारत ई पोइ ग़रीब थी वेंदो आहे। भारत अॼु खां 5000 वर्ष पहिरियों स्वर्ग हुयो। इन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। पहिरीं गद्दी इन्हनि जी हली हुई। श्री कृष्ण प्रिंस पोइ स्वयंवर खां पोइ राजा ठहियो हुयो। श्री नारायण नाम पियो हुयो न, श्री नारायण नाम ठहे। ये बि तव्हां सम्झंदा आहियो त तव्हांखे वंडर लॻंदो आहे। बाबा तव्हां सॼी रचना ऐं रचना जी नॉलेज असांखे ॿुधाईंदा आहियो। बाबा तव्हां सॼी रचना ऐं रचना जी नॉलेज ॿुधाईंदा आहियो। तव्हां असांखे केतिरो ऊच पढ़ाईंदा आहियो, है न। बाबा असांखे केॾो ऊच पढ़ाईंदा आहिनि। बाबा असांखे केॾो ऊच पढ़ाईंदा आहिनि। भले हारी वञो, असांखे त सवाइ हिकु बाप जे ॿियो कोई यादि न ॿियो कंहिंखे बि यादि न करिणो आहे। अंत ताईं पढ़णो आहे त ज़रूरु टीचर खे यादि करिणो आहे न। स्कूल में टीचर खे यादि कंदा आहिनि न। उन स्कूलनि में त केतिरा टीचर्स हूंदा आहिनि। हर हिकु दर्जे जो टीचर अलॻि अलॻि हूंदो आहे। हिते त हिकु ई टीचर केतिरो लवली आहे। बाप बि लवली आहे त टीचर बि लवली आहे, त सर्व संबंधन असांजो लवली शिव बाबा। अॻियां भक्ति मार्ग में अंधश्रद्धा सां यादि कंदा हुया। हाणे त डायरेक्ट बाप पढ़ाईंदा आहिनि, त केतिरी ख़ुशी हुजणी खपे न। अॻियां त भक्ति मार्ग में अंधश्रद्धा सां यादि कंदा हुया। हाणे त डायरेक्ट बाबा पढ़ाईंदा आहिनि, त केतिरी ख़ुशी हुजणी खपे। पोइ बि चवंदा आहिनि बाबा भुलिजी वेंदा आहिनि। पतो न असांजी बुद्धि तव्हांखे छो न यादि कंदी आहे। ॻाईंदा बि आहिनि ईश्वर जी गतमत न्यारी आहे। बाबा तव्हांजी गति ऐं सदगति जी मत त ॾाढी वंडरफुल आहे। अहिड़े बाप खे यादि करिणो खपे। स्त्री पंहिंजे पति जी गुण ॻाईंदी आहे, ॾाढो सुठो, ईअं हुनजी प्रॉपर्टी आहे। अंदरि में ख़ुशी रहंदी आहे स्त्री खे। हीअ त असांजो पतियुनि जो पति आहे। हीअ त सर्व पतियुनि जो बि पति, है न। बापनि जो बि बाप। दुनिया में जेतिरा बि पति आहिनि जंहिंजा बि, जो बि पंहिंजे खे गुरु सम्झी वेठा आहिनि, या जेतिरा बि गुरु आहिनि जो पंहिंजे खे गुरु सम्झी वेठा आहिनि, है न। त उन्हनि पतियुनि जो, उन गुरुअनि जो बि गुरु, बापनि जो बि बाप। छो जी अक्सर करे माण्हू पति खे भॻवानु सम्झंदा आहिनि, गुरु खे भॻवानु सम्झंदा आहिनि, टीचर खे भॻवानु सम्झंदा आहिनि, माउ बाप खे भॻवानु सम्झंदा आहिनि। उन्हनि सभिनि खां वॾो असांजो पीउ, टीचर, सतगुरु, पति। इन्हनि सां केतिरो सुख मिलंदो आहे। सर्व संबंधनि सां सुख मिलंदो आहे न। ॿियो सभिनि सां त दुख ई मिलंदो आहे। हा, टीचर सां सुख मिलंदो आहे, छो जी पढ़ाई सां इनकम थींदी आहे न, है न। छो जी पढ़ाई सां इनकम थींदी आहे। गुरु हमेशह कबो आहे वानप्रस्थ में। बाबा चवंदा आहिनि, बाबा बि चवंदा आहिनि मां वानप्रस्थ में आयो आहियां। इहे बि वानप्रस्थी आहे, मां बि वानप्रस्थी आहियां।
ही सभु मुंहिंजा ॿार बि वानप्रस्थी आहिनि। श्री यानी सभी आत्माएं बुढ़ियूं थी वियूं आहिनि, अर्थात सभी आत्माउनि में कोई शक्ति, कोई गुण, कोई कला न रही आहे। मतिलबु शक्तिहीन बुढ़ियूं थी वियूं आहिनि, जीअं उन्हनि में शक्ति भरे भरे करे हलायूं था। बाबा टीचर चईंदा आहिनि, बाप बि चईंदा आहिनि मां वानप्रस्थ में आयो आहियां, इहे बि वानप्रस्थी आहे, मां बि वानप्रस्थी, इहे सभु मुंहिंजा ॿार वानप्रस्थी आहिनि। बाबा टीचर गुरु टई इकट्ठा आहिनि। बाप टीचर बि ठहींदा आहिनि, पोइ गुरु ठही असां सभिनि खे साथ बि वठी वेंदा आहिनि। बाबा ठही करे हाणे वरसो था ॾियनि, टीचर ठही करे शिक्षा था ॾियनि, पोइ सतगुरु ठही करे सभिनि खे साथ बि वठी वेंदा, है न। ईअं त बाबा पूरी विश्व जी आत्माउनि खे साथ वठी वेंदा, लेकिन बाबा सां गॾु केरु वेंदा, जेका हाणे बाप सां सुठी रीति वरसो था वठनि, टीचर सां शिक्षा था वठनि, सतगुरु सां वरदान था वठनि, उहे जीअं बाबा सां गॾु वेंदा। जीअं बाबा खे संकल्प ईंदो न, उन अनुसार उन्हनि खे बि संकल्प ईंदो, ऐं लॻंदो जीअं बाबा असांखे साथ था वठी हलनि। उन हिकु बाप जी केॾी महिमा आहे, इहा ॻाल्हि ॿियो कोई शास्त्रनि में न आहे। बाबा हर ॻाल्हि सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। इन्हनि सां ऊच नॉलेज कोई थींदी न आहे, न ॼाणण जी दरकार रहंदी आहे, है न। हिन खां ऊच नॉलेज कोई थींदी न आहे, न ई असांखे कोई ॼाणण जी दरकार आहे। कोई नॉलेज पढ़ाई पढ़ण जी इच्छा आहे हाणे, असां सभु कुझु ॼाणे करे पूरे विश्व जा मालिक ठही वेंदा आहियूं। असां सभु कुझु ॼाणे वरितो न, कीअं सतयुग ईंदो आहे, त्रेता द्वापर कलयुग, कीअं दुनिया में धीरे धीरे सभु कुझु परिवर्तन थींदो आहे, है न। त सभु कुझु ॼाणे करे असां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियूं। ऐं ॿियो जास्ती छा कंदा, ॿारनि जी बुद्धि में इहे त ख़ुशी, इहे तॾहिं ख़ुशी में, ॿारनि जी बुद्धि में इहा आहे तॾहिं ख़ुशी में आहिनि, ऐं हुन यादि में रहूं। ॿारनि जी बुद्धि में इहा हुजे कि हाणे असां नॉलेजफुल बाप सां सभु कुझु ॼाणे वरितो आहे, टीचर सां, हाणे असां सभु कुझु ॼाणे करे विश्व जा मालिक ठही वेंदासीं, ठही वेंदा आहियूं। अञा ठही विया आहियूं या अञा ठहिणो आहे, चेक करो। हाणे बाबा स्टॉप करे बसि बाबा ऐं मां। ॿारनि जी बुद्धि में हुजे तॾहिं ख़ुशी में रहनि, उन यादि में रहनि। पुण्य आत्मा ठहिण लाइ यादि में ज़रूरु रहणो आहे। माया जो धर्म ई आहे, माया जो धर्म ई आहे तव्हांखे यादि भुलाइणु। माया जो छा धर्म आहे, यादि भुलाइणु, तव्हांजो योग तोड़णु। योग में ई माया विघ्न विझदी आहे, भुलाए ॾींदी आहे। माया जे तूफ़ान ॾाढा ईंदा आहिनि, इहे बि ड्रामा में नूंद आहे। तव्हांजे योग खे तोड़ण लाइ माया घड़ी घड़ी ईंदी आहे। सभिनि सां अॻियां त इहा आहे न, त इन्हनि खे सभु कुझु अनुभव थींदो आहे। मूं वटि जॾहिं अचनि तॾहिं त सभिनि खे सम्झायां न, इहे सभु माया जा तूफ़ान ईंदा। बाबा वटि बि ईंदा आहिनि, तव्हांखे बि ईंदा। माया जे तूफ़ान न अचनि त योग लॻल रहे त तव्हां कर्मातीत अवस्था ते पहुची वञो। पोइ असां हिते रही न सघूं, कर्मातीत अवस्था थी वेंदी त पोइ सभु हली वेंदासीं न। अञा त एॾे सारो कमु करिणो आहे, हाणे त सभु थी वियो हूंदो, पोइ बि जेको रहियल आहे तेसि ताईं त असांजी कर्मातीत अवस्था न थिए, इन करे माया बि विच विच में ईंदी रहंदी आहे। पोइ असां हिते रही न सघंदासीं। कर्मातीत अवस्था थी वञे पोइ त सभु हली वेंदा। शिव जी बारात ॻायल आहे न, शिव बाबा अचनि तॾहिं असां सभु आत्मायूं मथे वेंदासीं। शिव बाबा हेठि अचनि
तॾहिं असां सभु आत्मायूं मथे वेंदासीं। शिव बाबा ईंदा ई आहिनि सभिनि खे वठी वञण लाइ, है न। त हिन जो मतिलबु इहे न आहे की माया अचे थी, छो थी अचे, छो की असांजी कर्माती अवस्था न थिए अञा, ईअं असांखे अलबेलो न थियणो आहे। असांखे सदा ई कर्माती स्थिति में स्थित थियण जो पंहिंजी स्टेज क़ाइमु रखणी आहे। जॾहिं बि बाबा स्टॉप चए ऐं असां हिकु सेकेंड में बाबा सां गॾु हली हलूं, है न। कर्मातीत अवस्था थी वञे पोइ बाबा चवनि था पोइ त सभु हली हलंदा न। शिव जी बारात ॻायल आहे न, शिव बाबा आया ईंदा तॾहिं त सभी आत्माउनि खे साथ वठी हलंदा। शिव बाबा ईंदा ई आहिनि सभिनि खे वठी वञण लाइ। शिव बाबा ईंदा ई आहिनि सभिनि खे ई वठी वञण लाइ। सत्युग में एतिरी आत्मायूं थोरी हूंदियूं, असां थोरी सी आत्मायूं हेठि रहंदासीं, थोरी सी आत्मायूं हेठि रहंदियूं, बाक़ी सभु शिव बाबा सां मथे रहंदियूं। अच्छा, मीठी मीठी सिकी लधी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा धारणा जे लाइ मुख्य साथ शिव बाबा खे पंहिंजो वारिस ठाहे करे सभु कुझु एक्सचेंज करे ॾियणो, वारिस ठाहे करे पंहिंजो शरीर निर्वाह बि करणो। शिव बाबा खे पंहिंजो वारिस ठाहे करे सभु कुझु उन्हनि जे हवाले बि करणो आहे ऐं वारिस ठाहे करे पोइ शरीर निर्वाह त कर्म बि करणो आहे। ईअं न वारिस हुआ त उहो ई सभु कुझु कंदो, न शरीर चलो उहो शरीर में शक्ति भरे करे हलाईंदा बि शिव बाबा, लेकिन असांखे उथणो त आहे न, ट्रस्टी थी करे रहणो। पैसा कोई बि पाप कर्म में न लॻाइणा। ॿियो आहे अंदरि ख़ुशी में गदगद थींदी रहे कि स्वयं ज्ञान सागर बाबा असांखे हिन सृष्टि ते अची करे पढ़ाइनि था। पुण्य आत्मा ठहण लाइ बाबा जी यादि में रहणो, माया जी तूफ़ाननि सां डिॼणो न आहे। पुण्य आत्मा ठहण लाइ बाबा जी यादि में रहणो आहे। ॿियो कोई बि ॻाल्हियूं ईंदी रहनि, संकल्प विकल्प आवाज़ूं कुझु बि ईंदो रहे, उनजे मथे असांखे ध्यानु न ॾियणो। माया जे तूफ़ाननि सां डिॼणो न आहे। हा, थोरो अगरि किथे असांखे कुझु चइणो थो पए, थोरो सहयोग थो ॾियणो पए, ईअं हले। ईअं न कुझु बि थींदो रहे। अगरि तव्हांजो भई किथे किथे थींदो आहे न घर में, अगरि कोई माण्हू विड़े थो करे थो त असां ईअं न सोचूं बसि विड़नि वञी असांजो छा मतिलबु, न। हीअं असांखे ट्रस्टी थी करे संभालणो आहे, उन्हनि जी लड़ाई में न फसणो आहे। उहा लड़ाई करनि त ईअं चइणो आहे शांती शांती शांती, त शांती जा वाइब्रेशन फैलाइणा आहिनि। ज़रूरत पए त उन्हनि खे कुझु चओ बि, प्यार सां उन्हनि खे सम्झायो बि, है न। लेकिन बाबा डिॼणो न आहे असांखे, बाबा जी यादि रहणी खपे। वरदान सत्यता जे आधार ते हिकु बाप खे प्रत्यक्ष करण वारा निर्भय ऐं अथॉरिटी स्वरूप ठहो। सत्यता ई प्रत्यक्षता जो आधार आहे। बाबा खे प्रत्यक्ष करण लाइ निर्भय ऐं अथॉरिटी स्वरूप ठही करे चओ। बाबा जो ज्ञान असांखे ॾाढो निर्भय थी करे रहणो आहे। भले माण्हू चवनि अरे विकारनि जे बिना दुनिया कीअं हलंदी, चओ अञा ताईं हली हुई, हाणे जेकी दुनिया अॻियां हलण वारी आहे उहो निर्विकारी पवित्रता सां हलण वारी आहे, है न। हाणे जेकी दुनिया अचण वारी आहे उहा हिन श्रीमत ते हलण वारी आहे। त असांखे ॾाढो अथॉरिटी ऐं नम्रता हुजणो खपे, निर्भयपन हुजणो खपे। जॾहिं अनेक मत वारा हिकु ॻाल्हि खे मञे वठंदा कि असां सभिनि जो बाबा हिकु आहे, उहो ई हाणे कार्य करनि था। असां सभु हिक जी संतान आहियूं ऐं इहे हिकु ई यथार्थ आहे त विजय जो झंडो लहराईंदो।
हिन संकल्प सां ई मुक्तिधाम में हली हलंदा। पोइ जॾहिं पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाइण ईंदा त पहिरियों इहो ई संस्कार इमर्ज थींदो। हाणे ॾिसो सभु जॾहिं अंत में मञी वठंदा न हिकु ई आहे उहो, त उहो हिकु ई जी यादि में हिक सां गॾु मथे हली हलंदा। पोइ जॾहिं सभु वापसि ईंदा त जॾहिं पंहिंजे पंहिंजे समय ते त उन्हनि जो पहिरियों संस्कार कहिड़ो इमर्ज थींदो कि गॉड इज़ वन। इहे ई गोल्डन एज जी स्मृति आहे, जो चईंदा आहिनि न हिकु ई भॻवानु आहे। इहे शो सभिनि जे अंदरि पियल आहे। श्री हर कल्प जे अंत में सभी आत्माऊं अंत में ये ज़रूरु मञदियूं कि वो हिकु ई आहे, हिकु ई यथार्थ आहे। त हिन ई स्मृति सां सभी आत्माऊं पंहिंजो पंहिंजो शरीर छॾंदियूं ऐं मथे हली हलंदियूं। ऐं पोइ जॾहिं ईंदियूं त गॉड इज़ वन, ये गोल्डन एज स्मृति आहे। स्लोगन आहे सहन करण ई स्वयं जी शक्ति रूप खे प्रत्यक्ष करणु। जीवन में जेतिरो असां सहन कंदासीं न, हर ॻाल्हि खे सहन करणु मतिलबु हुन चीज़ खे पॉज़िटिविटी सां पंहिंजे बुद्धि में धारण करणु। इहो ई शक्ति रूप खे प्रत्यक्ष करणो आहे न। शक्ति रूप खे प्रत्यक्ष करणु मतिलबु सहन करणु। अव्यक्त इशारो, जीअं हीअ देह स्पष्ट ॾेखारे में ॾींदी आहे न, वैसे पंहिंजी आत्मा स्वरूप स्पष्ट ॾेखारे में ॾे, अर्थात अनुभव में अचे। मस्तक अर्थात बुद्धि जी स्मृति व दृष्टि जे सिवाय आत्मिक स्वरूप जे ॿियो कुझु ॾेखारे में न ॾे। मस्तक अर्थात बुद्धि जी स्मृति, है ना, बुद्धि जी स्मृति व दृष्टि जे सिवाय आत्मिक स्वरूप जे ॿियो कुझु ॾेखारे में न ॾे व स्मृति में न अचे। सदा यादि रहे मां आत्मा आहियां। ईअं निरंतर तपस्वी ठहो, तॾहिं हर आत्मा जे प्रति असांजो कल्याण जो शुभ संकल्प उत्पन्न थींदो, है न। तॾहिं हर आत्मा असांजी आत्मिक स्मृति में असां सदा रहंदासीं। जीअं शरीर आहे, नज़र अचे थो, ईअं लॻे कि हा ईअं आत्मा बि असांखे अनुभव में अचे। तॾहिं असां हर आत्मा जे प्रति कल्याण जी भावना रखंदासीं, शुभ संकल्प कंदासीं। भले कोई पंहिंजे संस्कार स्वभाव जे वश असांजी पुरुषार्थ में परीक्षा जे निमित्त बि ठहियलु आहे। भले कोई संस्कार स्वभाव जे वश असांजी पुरुषार्थ में निमित्त बि ठहियलु आहे, परीक्षा जे निमित्त बि ठहियलु आहे पंहिंजी पुरुषार्थ, तव्हांजे पुरुषार्थ में, त बि हुनजे प्रति सदा कल्याण जो संकल्प उत्पन्न थिए न। कोई बि आत्मा असांजे जीवन में अगरि विघ्न विझंदी आहे, परेशान कंदी आहे, त उहो परीक्षा जो रूप आहे। जीअं बाबा जी बेटी आहे, उहा असांजी परीक्षा थी वठे। असांखे हुन ॻाल्हि खे पार करण में बाबा जो बाबा असांखे कहिड़ी पढ़ाई पढ़ाई अथई, उहा असांखे स्मृति दिलाए थी कि असां हुनखे यादि करूं, यूज़ करूं ऐं अॻियां वधूं। त जीअं उहा आत्मा बि सदा कल्याणकारी थी वई न, असांखे सेखारण वारी थी वई न। असां उहा न ईंदी त असां बाबा खे कीअं बाबा जी शक्तियुनि खे यूज़ करे अनुभवी थींदासीं, है न। त विघ्न विझण वारी आत्मा बि उन जे लाइ बि असांजे मन में सदा कल्याण जो संकल्प, शुभ संकल्प, कोई घृणा भाव, नफ़रत भाव न हुजणो खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।